सिंध शेख रशीद जी पी जी ना आहे। कराची जेको आहे उहो सिंध आहे और कंहिं पी जी जागीर न आहे जो सिंधियुनि खे झलींदा। हे कार्ड्स ठहंदा हुते छो न ठहंदा कार्ड? सिंधी भला कराची में नथा रहनि या मुहाजिर जेका कराची खां ॿाहिरि नथा रहनि छो? इहा कहिड़ी ॻाल्हि आहे? सभु सिंधी। इहो कराची सिंध जो आहे, सिंध जो कैपिटल आहे और इहो त मां सम्झां थो इहा शइ या इहे ॻाल्हियूं करे शेर था विझनि सिंधियुनि में जो बाबा इहो मतिलबु हे पाकिस्तान जे लाइ तकलीफ़ दे ॻाल्हि आहे। मां इन जे पीउ सां बि खणूं तो असेंबली जी ॻाल्हि कहिड़ी थो कयां? सिंध जे लाइ हर शइ कंदासीं। सिंध कंहिंजे पीउ जी जागीर न आहे, सिंध सिंधियुनि जी आहे। कराची सिंध ऐं सिंध कराची आहे। PDM खां पीपल्स पार्टी खे अलॻि घणो वक़्तु अॻु में थियणो हो जेका हाणे थी। पीपल्स पार्टी पंहिंजी पार्टी आहे। सेनेट जी चूंडुनि में बलोचिस्तान ऐं पंहिंजे ज़ाती दोस्तनि खां वोट वठी ॾिना। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MPA मीर नादर मक्सी लाड़काणे रोड ते शाही ॻोठ में क़ाइमु कलंदरी रेस्टोरेंट जो इफ़्तिताह दौरान मीडिया वारनि सां ॻाल्हाईंदे चयो त PDM खां पीपल्स पार्टी खे घणो वक़्तु अॻु में अलॻि थियणो हो जेका हाणे थी। सियासत में का बि ॻाल्हि आख़िरी न आहे हूंदी, तंहिं करे सियासत में कुझु बि थी सघे थो। सेनेट जी चूंडुनि में PDM पीपल्स पार्टी सां गद्दारी कई। हिन चयो त शौकास ॼण पार्टी में हूंदो आहे, PDM त हिकु इतिहाद हो, उन में शौकास जी का बि अहमियत न आहे। हिन शेख रशीद पारां सिंध बाबति ॾिनल बयान बाबति कयल सवाल जे जवाब में चयो त सिंध कंहिंजे पीउ जी जागीर न आहे, सिंध सिंधियुनि जी आहे। कराची सिंध ऐं सिंध कराची आहे, तंहिं करे कंहिंजे पीउ खे ताक़त न आहे जो सिंध जी सुञाणप कार्ड खां सिंधी खे रोके। हिन शहर अंदरि हलंदड़ ऐं बंदि तरक़ियाती कमनि बाबति कयल सवालनि जे जवाब में चयो त गुज़िरियल 2 सालनि खां बजट रुकियल हुई, जंहिंजे करे कमु बंदि हो। हाणे जेको कमु जारी आहे उहो 2 साल पुराणो कमु आहे। मीर नादर मक्सी जो चवणो हो त MP ऐं MNA फंड जे 50-50 करोड़नि मां 20-20 करोड़ शदात कोट ऐं 5-5 करोड़ कुबो सैद खान ऐं सिजावल जुड़ो जी तरक़ियाती कमनि लाइ ॾिना आहिनि, जंहिंजो कमु बि जल्द शुरू थींदो। हिन चयो त डिग्री कॉलेज जी तामीरात लाइ 5 करोड़ ॾिना आहिनि। हिन हिकु सवाल जे जवाब में चयो त बलदियाती इलेक्शन जो वक़्तु घणो अॻु गुज़री वियो आहे, हाणे थींदे नज़र नथी अचे। हिन चयो त मर्दमशुमारी ऐं तकबंदी ते वॾो मसइलो आहे जेको हिन वक़्तु ताईं हल न आहे थियो। हिन चयो त बलदियाती इलेक्शन बिरादरीन तहत थींदी आहे, पोइ बि पीपल्स पार्टी पंहिंजा उमेदवार कामयाबु कराईंदी आहे। शहर में तामीर थियल पब्लिक स्कूल जी बहाली लाइ कयल सवाल जे जवाब में मीर नादर मक्सी जो चवणो त हिन खे बि जल्द शुरू करायो वेंदो। शहर जे मेन रोडनि समेत तामीराती कमनि खां रहियल घिटियुनि ऐं महलनि में बि जल्द कमु जारी करायो वेंदो। सिंध में महांगाई बाबति कयल सवाल जे जवाब में मीर नादर मक्सी जो चवणो त प्राइस कंट्रोल कमेटी फ़ाल न आहे, जंहिंखे फ़ाल थियणु घुरिजे। ख़ासि करे रमज़ान अल मुबारक जे बाबरकत महीने में खाइण ऐं पीअण जी शयुनि जे रेटनि ते कंट्रोल करे ग़रीब माण्हुनि खे रिलीफ ॾिनो वञे। उन मौक़े ते कलंदरी रेस्टोरेंट जा मालिक हाजी एम अकबर बिरोई, अमित कुमार, अनिल कुमार, पीपल्स पार्टी सिटी जो सदर असगर शेख, हाजी कुर्बान सुमरो, अब्दुल हमीद कंबो, कामरेड उर्स सीलरो, जावेद अख्तर कंबो, प्रेस क्लब जो सदर जुल्फकार हैदर सुमरो, अब्दुल गनी मुजाहिद एथो समेत शहरी ऐं पीपल्स पार्टी जा कारकुन वॾे अंग में मौजूदु हुआ।